दोस्तों अस्सलाम वालेकुम। हकमो जो जी उम्मीद है तव्हीं सब ठीक हूंदा। तालीमी मामलनि जी सूरत हाल सोशल मीडिया ते बहस हलंदड़ आहे। पोइ असांजी हुकूमत चए थी त बाबा सभ खां वधीक ख़तरनाक बीमारी आहे करोना। दुनिया सॼी में आहे, वाक़ई में बीमारी त आहे, पर उहा ख़तरनाक जेका अॼु बीठी आहे अचे सिंध में हिन हाणे वारी सूरत हाल में, उहा वेठी आहे सिर्फ़ु तालीमी इदारनि में। क़ौम जो मुस्तक़बिल सॼो तालीमी शऊर माना शऊर वठंदो आहे, तॾहिं उहो सम्झ भई पंहिंजी मुस्तक़बिल जी ॻोल्हा कंदो आहे। तो लखनि में सिंध जा ॿार मासूम घरनि में वेठा आहिनि ऐं असांजो वज़ीर आला जंहिंखे सभु ख़बर आहे, जेको पाण वज़ीर आला आहे, जंहिंखे बीमारी जी ख़बर आहे, टीवी ते मुसाफ़िरनि खे घुरायो ऐलान करे छॾींदो आहे बाबा करोना वधीक ख़तरनाक। साईं तूं डॉक्टर ई जा, मथां बाबा हेतिरो टाइम तालीमी इदारा बंदि रहंदा, साईं तूं तालीम जे मिनिस्टर ई जा, तूं वज़ीर आला आहीं, जंहिंजो जेको कमु आहे उनखे हिकु त उहो करणु ॾियो। ॿियो इहो त जेकॾहिं तालीमी इदारा बंदि था करियो त पोइ ॿियनि जॻहुनि ते जिते अवामी मेड़ाका थियनि था उते जी सूरत हाल कहिड़ी आहे। वीडियो आउं तव्हां सां शेयर थो करियां हैदराबाद सब्जी मंडी जो। हे ॾिसो त हिते केतिरी रश आहे। हिते SOPs ते केतिरो मला भला जेकॾहिं बीमारी आहे असीं क़बूल न करियूं, बीमारी आहे नुक़सानकार आहे, इलाही सतरा दुनिया में नुक़सान कया अथई, पर उनजो हल ऐं तरीक़ो इहो कहिड़ो आहे त तालीमी इदारा बंदि करे छॾियो। बाबा बीमारी ईंदी आहे, वबाऊं ईंदियूं आहिनि क़ौमुनि में, त हुकुमरान ऐं हुकूमतूं तबिका उनखे बहितर कंदा आहिनि न, माण्हुनि खे सहूलियतूं ॾींदा आहिनि न। हाणे जेकॾहिं बीमारी आई आहे, करोना आहे या जहिड़ो बि हुनखे नालो आहे बीमारी जो, त तव्हीं तालीमी इदारा वधीक बहितर करियो न, माण्हुनि खे जदीद तालीम बणायो न। करोना जे करे दुनिया सॼी जदीद तालीम थी रहे, माण्हुनि खे घर वेठे ॿार घरनि में वेठा आहिनि, उनखे उहे सभु सहूलियतूं उते हुकुमरान ॾिनियूं आहिनि। मीडिया आहे अॼु जो दौर जो का ॻाल्हि लिकियल कोन्हे, सॼी दुनिया ग्लोबल आहे गॾु आहे। त हीउ ॾिसो सॼी दुनिया में तालीमी इदारा बंदि आहिनि, सिर्फ़ु सिंध में, पाकिस्तान में भला 3 सूबनि में तालीमी इदारा बंदि आहिनि। जवाबु ॾिनो त न, अब पंहिंजी सियासत बचाइणी अथव या पैसा कमाइणा अथव या ॿियो को जेको बि तरीक़ो अथव ॿियो तरीक़ो कढो न। क़ौम जो मुस्तक़बिल तबाह छो था करियो? घटि में घटि तालीमी इदारा SOPs तहत या पंहिंजूं जेके कानूनी रिक्वायरमेंटूं आहिनि उहे पूरियूं करे तालीमी इदारा हलायो। नौजवाननि सां सिंध जे शऊर सां दुश्मनी न करियो। जेकॾहिं अञा जेकॾहिं 2-3 साल तालीमी इदारा बंदि रहिया ऐं अहिड़ी सूरत हाल रही त आउं चवंदो आहियां पाण वारी पोइ पीढ़ी सॼी पीपुल्स पार्टी में शामिलु हूंदी। शऊर न हूंदो त छा थींदो? इन करे सभ खां पहिरीं त नौजवाननि खे शागिर्द जेके मासूम ॿार आहिनि, ॿियो हे असां वटि सिंध में जेके पेटे अलफ़ ऐं ॿियूं जेके उस्तादनि जूं जमायतूं उहे किथे आहिनि? इलेक्शन में त वॾा पिना फ्लेक्स हणंदियूं आहिनि, वॾा पोस्टर, वॾियूं वर्कूं हूंदियूं आहिनि, अलाए छा हूंदो आहे। पंहिंजे जेकॾहिं पघारनि जा मामला या ॿियो को अलाउंस जो मामिलो हूंदो त असेंबलियुनि जा घेरा वञी कंदा आहिनि, उहे हिन तालीम दुश्मनी बाबति छो नथा ॻाल्हाइनि? ॿियो असां वटि जेके पढ़िया लिखिया माण्हू SSA खां वठी उहो मिनिस्टरनि ताईं, इहे असां वटि कराची, हैदराबाद, सखर, शिकारपुर, लाड़काणिया, जेके बि वॾा शहर आहिनि, उहो जंहिंखे बि सुठी नौकिरी हूंदी आहे उहो पंहिंजी औलाद खे पाण त तालीम ॾींदो आहे, पंहिंजे घर में पंहिंजे माना जेको सौदो सामान वठण जे लाइ को न को या मुरीद जो या हारी जो या ॻोठ जी ज़ात वारे या कंहिं ग़रीब मिसकिन हिकिड़ो 2 ॿार वठी अचे असां घरनि में उहे माण्हू राईंदा आहिनि त जीअं घर में सब्जी बि वठी ॾिए, सौदो बि वठी ॾिए ऐं घर जो थोरो घणो कमकार करे सघे। उहे मासूम ॿार जेके असीं शऊरमंद आहियूं, जेके पंहिंजो पाण खे पढ़ियो लिखियो मिडिल क्लास लाइ छा था सॾियूं, उहे जेके असांजे घरनि में उन्हनि हारनि, मज़दूरनि, उन्हनि पोरियतनि, उन्हनि मुरीदनि ऐं पंहिंजी ज़ात वारनि जा जेके मासूम ॿार आहिनि, छा उन्हनि खे असां पंहिंजी औलाद जहिड़ी तालीम ॾींदा आहियूं? इनखे ॾियण जी ज़रूरत कोन्हे। सभ खां पहिरीं त पंहिंजी औलाद सां गॾु उहो जेको ॿार पंहिंजे घर में रखूं था उनखे ओतिरी तालीम ॾियूं, भल घर जो कमु वठूंसि, उहो सब्जी बि वठी ॾिए, घर जो कमु बि करे, पर हुनखे माण्हू सम्झंदे पंहिंजी औलाद जहिड़ी तालीम हर माण्हू मथां ज़िम्मेवारी आहे त हुन ॿार खे ॾिए जेको जंहिंजे घर में कमु करे थो, कहिड़ी बि ज़ात जो आहे, कंहिंजो बि आहे, पर ॿार आहे हुनखे तालीम हक़ आहे हुनजो, हुनखे तालीम ॾिजे। छो जो तालीम न आहे, पर हक़ीक़त हीअ आहे त तालीम जेका असां वटि माना उहो हिकिड़ी तालीम जे पोयां लठ पई लॻे न, हिकिड़ो दुनिया जो संख्या मूंखे चवंदा त जेका सिंध जी अॻमी तालीम आहे उन जी जेका दुनिया में लेवल आहे, जेका दुनिया में हुनजो क़दुरु आहे, उहो अहिड़ो आहे त जेके सिंध जा इंजीनियर, डॉक्टर, इहे दुनिया में उहे थांव साफ़ कंदा आहिनि। सवली सिंधी में चइजे हो हिन तालीम खे तालीम सम्झंदा ई न आहिनि, पर पोइ बि अहिड़ी जेका न आहे जंहिं जॻह ते, उन जॻह ते इहा हज़ारनि में सिंध जा अवली पोइ पुठिते पियल इलाइक़नि जा स्कूल अवली बंदि आहिनि।
नौकरियूं असां वटि उस्ताद माना जेको शऊर ॾींदो उहे पैसनि ते विकिणो कंदी आहे पीपुल्स पार्टी समेत असां इक़्तिदारी घुरियूं। अदा सची इहा त पोइ हुन में अहिड़ा माण्हू पैदा थींदा न जो ठटे में लाश कढी हुननि सां ज़बरदस्ती ज़नाऊं कंदा। शऊर न हूंदो त छा थींदो? पाणी जे वारे ते 6 माण्हू मरंदा, पोइ छा थींदो? शऊर न हूंदो, सम्झ न हूंदी, हक़ीक़ी दुश्मन जी सुञाणप न हूंदी त माण्हू पंहिंजी कावड़ पंहिंजो क्रोध पंहिंजो पाण में कढंदो न। असां महाचर्या जेके महारामी ऐं महा दहशतगर्द आहिनि उहे त असांजा हुकुमरान हूंदा आहिनि, इहे साणिया आहिनि। पर उहे हेठि असां वटि जेको चरियो सम्झो थो वञे उन गोली हणी छॾी न, जंहिं ज़बरदस्ती ज़ना कई ठटे में, सॉरी जंहिं लाश सां ज़ना कई, चरियनि खे तव्हां गोली हणी छॾियो। हिकिड़ो माण्हू आहे जेको लाश सां 2 ॿारनि 4 सालनि जी तव्हां ज़ना थो करे, इहो सियाणो आहे, गारंटी हूंदी त चरियो आहे। चरिये खे इलाज जी ज़रूरत आहे, चरिये खे माना ट्रीटमेंट जी ज़रूरत आहे या गोली हणण जी ज़रूरत आहे। पर असां वटि जेका इहा क्रोध कावड़ बाहि, को ज़ाल खां कावड़बो, को कर्ज़नि खां कावड़बो, कंहिं मथां कंहिं वटि कहिड़ी मसइला हूंदा, कंहिं वटि को क्रोध, उहा कावड़ असां पंहिंजे ज़हन में खणी घुमंदा आहियूं। पोइ असीं वॾे ते त कढी कोन था सघूं, पोइ उहा असीं कावड़ कढंदा आहियूं। कंहिं ते विशिनी हथ अचेव त उनखे माना चौंक ते टंगे छॾिबो। बेंट्री मस्जिद मां या पखो खणंदड़ चोर हथ अचेव त ॾाढ़ी बि कूड़बसि, मथो बि कूड़बसि, मुछूं बि कूड़बसि, मिर्च ॻुए में विझी छॾंदा, या अलाए केतिरा वाकिया सिंध में चवंदा, उहा सभु बाहि गॾियल उन माण्हू मां कढंदा आहियूं। पर हक़ीक़त में जेकॾहिं अर्बन जो चोर टपे त उनखे त पुलिस सिक्योरिटी में हूंदी आहे, उनखे त असां सलूट हणंदा आहियूं, उनखे त साईं साईं करे भले। जेके अरबन जा चोर, जेके वॾा दहशतगर्द, हिन महिल सॼी दुनिया में तालिबान खुआर आहे न बाबा, तालिबान हरामी तालिबान। सच इहा त सभिनी खां सॼी दुनिया में घणा माण्हू त आमिर खां मारिया आहिनि, पर उहे शरीफ़ आहिनि। असांजो पढ़ियो लिखियो माण्हू वधि में वधि उन्हनि खे चवंदो बाबा ही माना छा चवंदा आहिनि, सुधरियल माण्हू आहिनि। सो इहे सुधरियल आहिनि। ऐं हे जेको छो जो हू लिक में आहिनि न, हुननि ॾाढो ढक आहे, हू माना पढ़िया लिखिया माण्हू आहिनि। ज़ालिम सभिनि खां घणा आहिनि, हो त लख माण्हू मारींदा आहिनि, जंहिं बि मुल्क ते पंहिंजा फ़ौजियूं अची अॾा ठाहे किरोड़नि में, पर ख्वार तालिबान छो जो हे अणपढ़ियल माण्हू आहिनि, ज़ाहिर आहिनि। सॼी दुनिया चंड ते वञे, असां ने कोरे वारा माण्हू मोकिलिया अथनि, साइकिल ते चढ़े बंदूकवारा त हिननि माण्हुनि खे वञी सुठो इंसान करियो। जेकॾहिं क़ौम में शऊर न हूंदो त पोइ अहिड़ा ई माण्हू असांखे सुठो इंसान कंदा। सभ खां पहिरीं त कानूनी जेके रिक्वायरमेंट आहिनि उहे पूरियूं करे सिंध जा तालीमी इदारा हलायो, सिंध जे शऊर नौजवाननि सां दुश्मनी न करियो। ॿियो जेके वतन दोस्त माण्हू ऐं सिंध में जेके उस्तादनि जूं जमायतूं आहिनि, इहे बि हिन मामले ते ॻाल्हाइनि। जेकॾहिं अञा बि वधीक 3-4 साल स्कूल बंदि रहिया त पोइ जावरी सिंध हुकूमत हीअं करे न, जेके अफ़गानी पनाहगीर अचनि था, इहे सिंध जा जेके स्कूल आहिनि उन्हनि खे ॾे त होटल ऐं नसवारूं ऐं आफ़ीम ठाहे खपनि, छो जो स्कूल त बंदि आहिनि, तालीम त तई उअं ई ॾींदा कोन। छो जो वॾी बीमारी आहे, करोना केॾी बि नुक़सानकार हुजे पूरी क़ौम न मारींदी, पर जेकॾहिं जहालत आई ऐं जेकॾहिं क़ौम खे अञा ताईं 10 साल तालीम न ॾिनी त हीअ क़ौम पंहिंजो पाण में विड़ी तबाह ऐं बर्बाद थींदी, पूरो नसुल मारींदी। इन करे क़ौम बचाइणी आहे, सिंध जो नसुल बचाइणो आहे त तालीमी इदारा खोलियो ऐं तालीमी इदारा हलायो। 5 तरीक़नि सां उन्हनि में वधीक ख़र्च करियो, उन्हनि खे जदीद बणाए तालीमी इदारा हलायो। हक़ मौजूद। जी सर।